नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त मीरपुर साकड़ो जे शहर ॿोहारा सां वास्तो रखंदड़ मोहाणा बिरादरी सां वास्तो रखंदड़ नसीर दबलो मल्ला ऐं उनजी मां इल्ज़ाम हयो आहे त इलाइक़े सां वास्तो रखंदड़ लैंड ग्रेबर सैद रोशन शाह ऐं सैद ज़ुल्फ़कार अली शाह तला तां मच्छी मारण ते संदुसि ऐं संदुसि मां मथां सख़्त तशद्दुद कंदे संदुसि मां समेत खेसि सख़्त ज़ख़्मी करे छॾियो आहे। शेख ज़ैदी अस्पताल मीरपुर साकड़ो में साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे नसीर मल्ला चयो आहे त लैंड ग्रेबर सैद रोशन शाह ऐं सैद ज़ुल्फ़कार शाह तशद्दुद दौरान संदुसि मुछ अखियुनि जा बिरूं कूड़े ॿोहारा शहर में सरगस कढे मुंहिंजी तज़लील कई है। मुतासिर नसीर मल्ला ऐं संदुसि मां इल्ज़ाम हयो आहे त हिननि मथां तशद्दुद कंदड़ मुलज़िम तमामु घणा बाअसर आहिनि। असांखे हिननि मां जान जो ख़तरो। हिननि IG सिंध DIG हैदराबाद डिप्टी कमिश्नर ठठो SSP ठठे खे अपील कई आहे त मुलज़िमान खे गिरफ़्तार करे साणुसि इंसाफ़ कयो वञे, संदुसि ज़िंदगी बचाई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।